إن الحمد لله نحمده ونستعينه ونستغفره ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلله فلا هادي له وأشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له وأشهد أن محمدًا عبده ورسوله اللهم صل على محمد وعلى وشر الأمور محدثاتها وكل محدثة بدعة وكل بدعة ضلالة وكل ضلالة في النار من يطع الله ورسوله فقد رشد واهتدى ومن يعص الله ورسوله فقد ضل وغوى أعوذ بالله السميع العليم من الشيطان الرجيم من همزه ونفخه ونفثه بسم الله الرحمن الرحيم يا أيها الناس اتقوا ربكم الذي خلقكم من نفس واحدة وخلق منها زوجها وبث منهما رجالا كثيرا ونساء واتقوا الله الذي تساءلون به والأرحام إن الله كان عليكم رقيبا يا أيها الذين آمنوا اتقوا الله حق تقاته ولا تموتن إلا وأنتم مسلمون يا أيها الذين آمنوا اتقوا الله وقولوا قولا سديدا يصلح لكم أعمالكم ويغفر لكم ذنوبكم ومن يطع الله ورسوله فقد فاز فوزا عظيما وقال تعالى في مقام آخر يا أيها الذين آمنوا اتقوا الله ولتنظر نفس ما قدمت لغد واتقوا الله إن الله خبير بما تعملون ولا تكونوا كالذين نسوا الله فأنساهم أنفسهم وأولئك هم الفاسقون لا يستوي أصحاب النار وأصحاب الجنة أصحاب الجنة هم الفائزون رب اشرح لي صدري ويسر لي أمري واحلل عقدة من لساني يفقه قولي سبحانك لا علم لنا إلا ما علمتنا إنك أنت العليم الحكيم اللهم انفعنا بما علمتنا وعلمنا ما ينفعنا وزدنا علما सही सिंधी में उर्दू में अल्लाह सुब्हानहु व तआला जो फज़ल ऐं करम है जो अल्लाह ताला पंहिंजी रहमत सां पंहिंजे फज़ल ऐं करम सां असांखे मुस्लमान घराणनि में पैदा फरमायो आहे असांखे का इस्लाम ते हलण जे लाइ इस्लाम क़बूल करण जे लाइ न का क़ुर्बानी ॾियणी पई आहे न को असां पंहिंजा घरवार छॾिया आहिनि
न को असांखे वॾियूं मुखालफ़तूं सठियूं आहिनि। असांखे पकल मानी मिली आहे। असांजा वॾड़ा अल्लाह जी रहमत ऐं फज़ल सां मुस्लमान हुआ। उन्हनि जे घर में असांखे अल्लाह ताला पैदा फरमायो। जेका फितरत रब्बुल आलमीन हर इंसान जी रखी आहे, उहो फितरी दीन असांखे अॻियां मिलियो, उहो ई माहौल मिलियो। हाणे बुलूगत खां पोइ असां मां कंहिंजी उमिरि जवानी जी आहे, कंहिंजी पीरसनी जी आहे। असां मां हर हिकु इंसान मुकलफ़ आहे त अल्लाह ताला जेको असांखे रस्तो ॾेखारियो आहे, इन रस्ते ते ता हयात क़ाइम ऐं दाइम रहूं। इन रस्ते ते इस्तिक़ामत इख़्तियार करणु इहो हाणे पंहिंजो असुल फ़रीज़ो आहे, जो असां पूरी ज़िंदगी अल्लाह ऐं अल्लाह जे प्यारे पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा इताअत गुज़ार, फरमान बरदार, चएदार, ताबेदार बणिजी रहूं। ऐं इन्हीअ ताबेदारी वारी ज़िंदगीअ खे मुस्लमानीअ वारी ज़िंदगी चइजे थो। पाण मां हर हिकु इंसान इन शइ जो पाबंद आहे त जॾहिं हिन दुनिया मां रुख़सत थिए, हिन दुनिया मां असां वफ़ात करियूं था त असां इस्लाम ते हुजूं, मुस्लमानी ते हुजूं। इन्नमल अअमाल बिल ख़वातीम, सही बुख़ारी जी रिवायत आहे त पंहिंजे अमलनि जो जेको मदार आहे उहो पंहिंजे ख़ात्मे ते आहे। अमलनि जी क़बूलियत जो मदार नियत ते, ऐं इंसान जो इस्लाम ते इस्तिक़ामत जो मयार पंहिंजो मौत आहे। जंहिं अमल ते, जंहिं किरदार ते पंहिंजो ख़ात्मो थिए थो, उन ई अमल ते सुभाणे उथी अल्लाह जी बारगाह में पेश थींदासूं। त पाण खे पंहिंजी मुस्लमानी संभालणी आहे। जीअं कंहिं शइ खे पालबो आहे न, जीअं कंहिं शइ जी संभाल थींदी आहे, परवरिश थींदी आहे, तीअं पाण खे पंहिंजे इस्लाम जी संभाल करणी आहे। त आउं केतिरो इस्लाम ते क़ाइमु आहियां, मुंहिंजो अक़ीदो, मुंहिंजो अमल, मुंहिंजो शबो रोज़, मुंहिंजूं नमाज़ूं, मुंहिंजी ॾेती लेती, मुंहिंजा तालुकात, मुंहिंजी रोज़ी रोटी, मुंहिंजो माश, इन्हनि सभिनी शयुनि में आउं मुस्लमान आहियां। बसि इहा सोच जेकॾहिं मूं में ऐं तव्हां में पैदा थी वई त ज़रूरु पाण अल्लाह ताला जी रहमत सां, उन जे फज़ल ऐं करम सां पाण इस्लाम ते क़ाइमु रहंदासूं। ऐं अल्लाह रब्बुल आलमीन वटि एतबार नियत जो आहे। ॾिसो, 100% परफेक्ट पाण मां केर बि कोन्हे। हर इंसान ख़ताकार, गुनाहगार आहे। पर सवाल सिर्फ़ ही आहे त पंहिंजी अमल ॾांहुं, दीन इस्लाम ते अमल करण लाइ विख अॻिते वधे थी या न, इहो अहम सवाल आहे। इहा जेकॾहिं ऑन आहे, ही फोन कंहिंजो आहे, इहा जेकॾहिं ऑन आहे त पोइ पाण इंशा अल्लाह अज़ीज़ कामयाब आहियूं, दुनिया में ऐं आख़िरत में बि। पर जेकॾहिं इहा ऑन न रखीसूं त वॾो नुक़सानु आहे। ही मुस्लमानी, ही इस्लाम, हीअ अल्लाह ताला जी उहा अज़ीम नेमत आहे जंहिं नेमत खे यादि करे जन्नती जन्नत में अल्लाह ताला जो शुक्र अदा कंदा।
वक़ालू अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी हदाना लिहाज़ा वमा कुन्ना लिनहतदिया लौला अन हदाना अल्लाह। चवंदा रब जो शुक्र, उन जूं आखाणूं, उन जूं तारीफ़ूं, जंहिं असांखे दुनिया में हिन रस्ते ते हलाए असांखे जन्नत पहुचायो। जे अल्लाह असांखे हिदायत न ॾे हा त असांजे वस में किथे हो। त हीअ अज़ीम नेमत आहे इस्लाम। इन सां जुड़ियो रहणु, इन ते पाबंदी करणु, इहो असां लाइ एज़ाज़ बि आहे ऐं मुंहिंजी ऐं तव्हांजी कामयाबी जो ज़ामिन बि आहे। मिसाल जे तौर ते हिन शइ जी अहमियत जे लाइ आउं तव्हांखे 3 दलील पेश कंदुसि। सभ खां पहिरीं, जेको मसनून ख़ुतबो तव्हां ॿुधो था, उन ख़ुतबे में जेके 3 आयतूं पढ़ियूं वञनि थियूं, उन्हनि मां हिकु आयत में तव्हां ॿुधंदा आहियो त अल्लाह तरफ़ां मूंखे, तव्हांखे, हर मुस्लमान खे, मर्द तोड़े औरत खे पाबंद कयो वियो आहे। वला तमूतुन्न इल्ला व अंतुम मुस्लिमून। हरगिज़ तव्हां ते मौत न अचे मगर हिन हाल में जो अवां मुस्लमान हुजो, फरमान बरदार, चएदार, अल्लाह खे राज़ी करण वारा, इमामुल अंबिया जी चएदारी करण वारा। इहो ग्रामर जे लिहाज़ सां इन लफ़्ज़नि में तमामु घणी ताकीद ऐं हसरत जो कमाल आहे। तमूतुन असल में तमूतून, इन जी माना आहे अचे हा ला तमूतून त रब्बुल आलमीन मर्ज़ी वारो आहे, माना अवां न मरजो। पर ला तमूतुन जी माना हरगिज़ न मरजो, इल्ला व अंतुम मुस्लिमून, मगर हिन हाल में जो मुस्लमान थी दुनिया मां रुख़्सत थियो। इन जी माना इहा आहे त पाण खे हर वक़्तु तयारु रहणो आहे। आगोतर जो, पछाड़ीअ जो सफ़र करण जे लाइ पाण खे हर वक़्तु पंहिंजी थैली तयारु रखणी आहे, खुरजीन तयारु रखणी आहे, पंहिंजो बैग तयारु रखणो आहे। बसि इजो सफ़र थो शुरू थिए, इजो थो शुरू थिए, का ख़बर कोन्हे त कंहिं महिल मौत ईंदो। उन सफ़र जे लाइ अल्लाह ताला तयारी जो हुकुम ॾिनो आहे। या अय्युहल्लज़ीना आमनु तक़ुल्लाह वल तंज़ुर नफ़्सुम मा क़द्दमत लिग़द। ईमान वारो, अल्लाह जो ख़ौफ़ करियो, अवां मां हर हिकु माण्हू गौर ऐं वीचार करे, मा क़द्दमत लिग़द, तव्हां सुभाणे जे लाइ कहिड़ी तयारी कई आहे। इहा तयारी, इहा इस्लामी सोच, इहो इस्लाम ते अमल, इहो इस्लाम ते दवाम, इहो इस्लाम ते इस्तिक़ामत, अल्लाह जे दीन सां मुहबत, अल्लाह ताला जे दीन ते अमल, इहा तयारी आहे। ऐं ॿियो दलील, अल्लाह जा जेके पैगंबर आया उहे सभई मिसाली, मिन हैसु नबी, नबी हुजण जे नाते सां सभई पैगंबर आला, सभई पैगंबर मासूम, पर अल्लाह ताला उन्हनि नबियुनि में रुतबा रखिया आहिनि। 5 पैगंबर उलुल अज़्म मिन रुसुल, उन्हनि मां सैयदना इब्राहिम अलैहिस्सलाम। मूंखे ॿुधायो त कहिड़ी कुर्बानी आहे जेका इब्राहिम अलैहिस्सलाम नाहे ॾिनी। जान जी कुर्बानी, माल जी कुर्बानी, औलाद जी कुर्बानी, ज़ाल जी कुर्बानी, पंहिंजे छा वतन जी कुर्बानी, कहिड़ी कुर्बानी जेका नाहे ॾिनी। पर इब्राहिम अलैहिस्सलाम पंहिंजे पोयां हिकु वसियत छॾी आहे जेका तव्हां अक्सर पढ़ंदा ऐं ॿुधंदा आहियो। वमन यरग़बु अन मिल्लति इब्राहीम इल्ला मन सफ़िया नफ़्सहु वलक़द इस्तफ़ैनाहु फ़िद दुनिया व इन्नहु फ़िल आख़िरति लमिन स्सालिहीन इज़ क़ाल लहु रब्बुहु अस्लिम क़ाल अस्लमतु लिरब्बिल आलमीन ववस्सा बिहा इब्राहीम बनीहि व याक़ूब या बनिय इन्नल्लाह अस्तफ़ा लकुमुद्दीन फला तमूतुन्न इल्ला व अंतुम मुस्लिमून। अल्लाह सुब्हानहु व तआला सैयदना इब्राहिम जो किरदार, उन जे दीन जो मक़ाम, मयार उहो बयानु फरमायो आहे ऐं पोइ संदन वसीयत खे अल्लाह ताला क़ुरान जो हिसो बणायो आहे। वसा बिहा इब्राहीम बनी व याक़ूब, इब्राहिम वसीयत करे पंहिंजे औलाद खे, याक़ूब पंहिंजे औलाद खे वसीयत करे पियो, या बनिय इन्नल्लाह अस्तफ़ा लकुमुद्दीन, ऐं असांजा औलाद,
अल्लाह खे पंहिंजे दीन लाइ चूंडियो आहे। फला तमूतुन्न इल्ला वअंतुम मुस्लिमून, हरगिज़ तव्हां ते मौत न अचे मगर हिन हाल में जो मुस्लमान फरमान बरदार थी दुनिया मां रुख़्सत थी जाओ। जेके लफ़्ज़ रब्बुल आलमीन जा आहिनि हिन उम्मत जे लाइ, उहे लफ़्ज़ साॻिया अल्लाह जे उन्हनि अंबिया जा आहिनि, उलुल अज़्म पैगंबर जा आहिनि ऐं सैयदना इब्राहिम अलैहिस्सलाम जे पोटे सैयदना याकूब जा आहिनि। अल्लाह अकबर। अल्लाह ताला अॻियां याकूब अलैहिस्सलाम जे मौत जो मंज़र पेश कयो आहे। अम कुंतुम शुहदा इज़ हज़र याकूब अल मौत इज़ क़ाल लिबनीहि मा तअबुदून मिन बअदी क़ालू नअबुदु इलाहक व इलाह आबाइक इब्राहीम व इस्माईल व इसहाक़ इलाहन वाहिदा व नहनु लहू मुस्लिमून। ऐं पैगंबर, छा तव्हां उन वक़्तु मौजूद हुआ जॾहिं याकूब ते मौत जो वक़्तु आयो? मौत जे वक़्तु केरु यादि हूंदो आहे? पुट, धीअरूं, भाइर, ऐं उनखे ॾिसां। आख़िरी वक़्तु आहे, दीदार थिए, कुझु माल जो विरांगू थिए, तक़सीम थिए, वसीयतूं थियनि, भेनरनि जो ख़्यालु कजो, तव्हांजी अमड़ पोड़ी जीजालाउनि जो ख़्यालु कजो, भाइरनि जो ख़्यालु कजो, ॿधीअ सां रहजो। न, सवाल इहो आहे सैयदना याकूब अलैहिस्सलाम जो, मा ताबुदून मिन बअदी, मुंहिंजो आख़िरी ॾींहुं आहे, आख़िरत जो सफ़र आहे, मूंखे ॿुधायो मूंखां पोइ कहिड़े दीन ते क़ाइमु रहंदव, मूंखां पोइ कंहिंजी इबादत कंदव? क़ालू नअबुदु इलाहक व इलाह आबाइक, तरबियत आहिनि, तरबियत याफ़्ता औलाद, असां इबादत कंदासूं तुंहिंजे रब जी, तुंहिंजे इलाह जी, तुंहिंजा आबा व अजदाद इस्माईल, इसहाक़, इब्राहीम, उन्हनि जे इलाह जी, उन्हनि जे माबूद जी इबादत कंदासूं। व नहनु लहू मुस्लिमून, तव्हां फ़िक्र न कजो, असां इस्लाम ते मरण घड़ीअ ताईं क़ाइम ऐं दाइम रहंदासूं। हिन जी माना इहा त इस्लाम ते मौत इहा का मामूली ॻाल्हि कोन्हे, इन जी वॾी अहमियत ज़िंदगी पूरी जा अमल, उन्हनि जो असासो इहो आहे जो इंसानु इस्लाम ते तां दुनिया में रुख़्सत थिए, इस्लाम ते हुजे, मुस्लमान हुजे, निमाज़ी हुजे, अल्लाह ऐं अल्लाह जे पैगंबर जो इताअत गुज़ार हुजे। इन साॻी सिलसिले जेको इंसान आहे, अल्लाह ताला जो पैगंबर, अल्लाह अकबर, सैयदना यूसुफ अलैहिस्सलाम, उन्हनि जी सकात, उन्हनि जी अदालत, उन्हनि जी सदाकत, उन्हनि जूं क़ुर्बानियूं कंहिंखां लिकियलूं कोन्हे, पर तव्हां कॾहिं उन्हनि जी गौर दुआ ते गौर कयो? टियों दलील आहे, तव्हां कॾहिं उन्हनि जी दुआ ते गौर कयो आहे? फातिर अस्समावाति वल अर्ज़ अंत वली फि दुनिया वल आखिरा तवफ़नी मुस्लिमा व अलहिक़नी बिस्सालिहीन। दुआ फरमाए थो अल्लाह ताला मिस्र जो, अज़ीज़ मिस्र जो हिकु अज़ीम वज़ीर बणायो आहे। इजअलनी अला ख़ज़ाइनिल अर्ज़, ज़मीन जो मूंखे, जेके ज़मीन जा ख़ज़ाना आहिनि उन्हनि जो मूंखे वाली बणाए छॾे। अमीर ख़ज़ाना आहे, वज़ीर ख़ज़ाना आहे, नबी बि आहे, वज़ीर ख़ज़ाना बि आहे, उन वक़्त जो हिकु अज़ीम इंसान आहे, पर उनखे इन शइ जी औन आहे। दुआ कहिड़ी अज़ीम है, फातिर समावाति वल अर्ज़, ज़मीन ऐं आसमान खे बेमिसाल पैदा करण वारा, अनोखे अंदाज़ में पैदा करण वारा, ज़मीन ऐं आसमान जी तख़लीक़ खां पहिरीं जो को मिसाल कोन्हे को त ही कीअं ठहिया हूंदा, त हिननि खे बग़ैर कंहिं साबिक़ा मिसाल जे, बग़ैर कंहिं साबिक़ा नक्शे जे उनखे पैदा फरमायो आहे। अंत वली फि दुनिया वल आखिरा, दुनिया में मुंहिंजो वली तूं आहीं, ॾुखनि मां कढी सुख ॾियण वारो तूं आहीं, जेल मां कढी वज़ीर ख़ज़ाना करण वारो तूं आहीं, तोहमत मां बरी करण वारो बि तूं, मुंहिंजे भाइरनि सां बाबा साईं सां मिलाइण वारो बि तूं, दुनिया में मुंहिंजो वली आहीं, वफ़िल आख़िरा, या अल्लाह आख़िरत में बि तूं ई वली आहीं, तोखां सवाइ मुंहिंजी का वाह कोन्हे का। दुआ कहिड़ी आहे? तवफ़नी मुस्लिमा, मूंखे मुस्लमान करे मार जाए। अहमियत आहे न, मूंखे मुस्लमान करे मार जाए। अरबी ग्रामर जे लिहाज़ सां तवफ़नी मुस्लिम माना आहे मूंखे मौत ॾे हिन हाल में जो आऊं मुस्लमान हुजां, मूंखे मौत ॾे हिन हाल में जो आऊं मुस्लमान हुजां, मुस्लिमन हाल आहे। वल्हिक़नी बिस्सालिहीन, ऐं मुंहिंजो शुमार नेकोकार माण्हुनि मां कजाए। क़यामत जे ॾींहुं उथां नेकोकार माण्हू, अंबिया, सुलहा, शुहदा, उन्हनि सां गॾु मूंखे उथार जाए। माना फ़िक्र आहे
अल्लाह जे नबियनि खे फ़िक्र आहे त या अल्लाह जॾहिं दुनिया मां असां रुख़्सत थियूं ऐं असांजो औलाद रुख़्सत थिए त असांखे इस्लाम जी हालत में मुस्लमाननि जी हालत में रुख़्सत कजांइ। उनजे करे जो इंसान जी ज़िंदगी पूरी जेके अमल आहिनि उहे सभु डिपेंड कनि था इंसान जे मौत ते। उनजो इन्हिसार असांजे मौत ते आहे त असांखे पंहिंजे मौत जो सोचणो आहे त असां अहिड़ी ज़िंदगी, अहिड़ी आदत, अहिड़ी रूटीन ज़िंदगी जी ठाहियूं जो जंहिं महिल मौत जे बिस्मिल्लाह, मौत अचणो आहे उहो पुछी बि कोन ईंदो, बेवक़्ताए तो ईंदो, पर मुंहिंजी ज़िंदगी तर्ज़ अमल अहिड़ो हुजे जो मूं ते मुस्लमानी जा आसार नुमाया हुजनि, मूं ते रब्बुल आलमीन जे रंग जो ग़लबो हुजे। सिबग़तल्लाह वमन अहसन मिन अल्लाहि सिबग़ा, अल्लाह जो रंग ऐं अल्लाह जे रंग खां वधीक बहितरीन रंग कहिड़ो थी सघे थो? वो अल्लाह जो रंग छा आहे? इस्लाम आहे। इस्लाम रब्बुल आलमीन जो इन असांजो असांखे रंग आहे। उन इस्लाम ते हर मुस्लमान खे पाबंदी करणी आहे। हाणे अचां थो अॻी ॻाल्हि ते। सवाल ही आहे हिकु आम मुस्लमान जो त उहे कहिड़ा अमल आहिनि जिन अमलनि जे करे आऊं मुतमइन रहां, मूंखे आथत मिले, मूंखे हौसलो हुजे त बराबरि ही उहे अमल आहिनि जे आऊं कंदो वेंदुसि त आऊं मुस्लमान रहंदुसि। इहो हिकु सवाल आहे। ही हिकु इंसान जे अंदर जो सवाल आहे। इंसान परेशान रहे थो, बेक़रार रहे थो, अलाए कीअं मुस्लमान रही सघे थो माण्हू हमेशह। इन हवाले सां आऊं हिकु अमल जी निशानदेही कंदुसि। उहो अमल आहे निमाज़। निमाज़ अहिड़ो अमल आहे, इस्लाम जा सभई जेके अमल आहिनि अक़ीदे खां बाद, शहादतु अल्ला इलाहा इल्लल्लाह व अन्न मुहम्मदर रसूलुल्लाह, शहादतैन में सदाक़त, सचाई खां पोइ ही अहिड़ो अमल आहे जंहिं अमल जी हैसियत मुंहिंजी तव्हांजी ज़िंदगीअ में रूह वारी आहे, गाॾीअ में इंजण वारी आहे। निमाज़ जेकॾहिं पाण में आहे त यकीन करियो अल्लाह रब्बुल आलमीन पाण खे ॿियनि हज़ारनि नेकियुनि जी तौफ़ीक़ ॾिए थो हिन निमाज़ जे ज़रिए। पर जेकॾहिं मुंहिंजी तव्हांजी ज़िंदगीअ मां निमाज़ निकिरी वञे त पोइ पंहिंजे मौत ऐं पंहिंजे ख़ात्मे जे हवाले सां माना पाण बेओना आहियूं। पोइ पाण खे का परवाह कोन्हे त मुंहिंजो मौत कहिड़े हाल में थींदो, ऐं मुस्लमानी में हूंदुसि या कोन हूंदुसि। इहो हिकु अहम मसइलो आहे, सवाल आहे जंहिंखे सम्झण जी ज़रूरत आहे। ऐं सवाल कंदो आहियां त मूंखे ॿुधायो, जंहिं माण्हू जी ज़िंदगी में निमाज़ न आहे उहो सिर्फ़ु पंहिंजो पाण खे मुस्लमान साबित करण लाइ को दलील त ॾे। जंहिं माण्हू जी ज़िंदगी में निमाज़ कोन्हे उहो पंहिंजो पाण खे मुस्लमान साबित करण लाइ को शरीयत मां दलील त खणी अचे। असां उन ते फतवा कोन लॻायूं, सिर्फ़ु पुछूं था। अलाह जा बानो ही उहो अज़ीम अमल आहे। सही मुस्लिम जी रिवायत आहे, इमामुल अंबिया मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जॾहिं को अची साहबी, को नओं अची मुस्लमान थींदो हो, साहबी थींदो हो, सभ खां पहिरियों अमल जेको सेखारींदा उहा निमाज़ हूंदी हुई। तव्हां हिन मंदा लॻायो त हे कहिड़ो अज़ीम अमल आहे। ॿियो दलील, निमाज़ जे करे अल्लाह जे अज़ीम इंसाननि हिजरतूं कयूं आहिनि। निमाज़ जे करे अल्लाह रब्बुल आलमीन जे अज़ीम इंसाननि हिजरतूं कयूं आहिनि। इन खां वधीक मिसाल थी सघे थो? ऐं तव्हांखे वरी बि मिसाल जे तौर ते सैयदना इब्राहिम अलैहिस्सलाम जो उसवा पेश कंदुसि। क़ुर्बान वञा, अलाह ताला इब्राहिम अलैहिस्सलाम जे उसवे खे इमामुल अंबिया मोहम्मद करीम लाइ बि उसवा करार ॾिनो आहे। एॾो अज़ीम पैगंबर आहे। हिजरत करे थो, पंहिंजो ॻोठ छॾे थो, शहर छॾे थो, वतन छॾे थो। ठीकु आहे, गॾु केरु आहिनि? सैयदा हाजरा, सैयदना इस्माइल जेको माउ जे खीर ते थञ ते ॿार आहे, खणी करे अची करे उन जाइ ते छॾे थो जिते न ॻोठ, न माल, न पाणी, न पखी, न पखण, का आबादी कोन्हे। उते ॾी छॾे थो। सैयदा हाजरा पुछेसि थी त इब्राहिम आ अल्लाहु अमरक बिहादा, इब्राहिम असांखे हिते छॾियो वञे पियो, हिते बयाबान में, ऋण पट में, ॻाल्हि कहिड़ी? साईं ख़ामोश। ॿियो दफ़ो ख़ामोश। असां जवाबु ॾिए थो ना, कंद नूणे थो जवाबु ॾिए थो हा मूंखे अल्लाह हुकुम ॾिनो आहे। ठीकु आहे, पोइ उतां रवानो थिए थो,
परियां वञी करे जेको टकर आहे, जेको बैतुल्लाह जे साम्हूं जेका टकरी आहे, उन मथे वञी करे पूरी पाहूं नारे थो पंहिंजे पुट ना ज़ार लाइ, जेको बैतुल्लाह जे पाड़े में छॾे थो ओदा नारे थो ऐं पोइ दुआ घुरे थो। रब्बना इन्नी अस्कनतु मिन ज़ुर्रियती बिवादिन गैरि ज़ी ज़रअन इंद बैतिकल मुहर्रम रब्बना लियुक़ीमुस सलात फजअल अफ़इदतम मिनन नास तहवी इलैहिम वरज़ुक़हुम मिनस समराति लअल्लहुम यशकुरून। ओ मुंहिंजा पालनहार, अंबिया जी दुआउनि जो अंदाज़ ॾिसो, रब्बना खां शुरू थींदियूं आहिनि। घणो करे नबियुनि जूं दुआऊं शुरू थींदियूं रब्बना खां। वक़्तु कोन्हे वञा थो हवाला ॾियां। अक्सर तौर ते रब्बना ज़लमना अनफुसना व इन लम तग़फिर लना व तरहमना लनकुनन्ना मिनल ख़ासिरीन, पहिरें पैगंबर जी दुआ जो आगाज़ रब्बना सां थिए थो। इन जी माना, ओ असांजा पालनहार, असीं तुंहिंजा बाना, असीं मोहताज तूं ई पालनहार, असांजे सभिनी कमनि खे संभालण वारो तूं रब्बुल आलमीन। रब्बना इन्नी अस्कनतु मिन ज़ुर्रियती, मुंहिंजा पालनहार, मूं पंहिंजे औलाद खे वञी टिकायो आहे बिवादिन गैरि ज़ी ज़रअन इंद बैतिकल मुहर्रम, तुंहिंजे घर जे बैतुल्लाह जे पाड़े में हिकु अहिड़ो मढ़ो ऐं मंदरु आहे जिते का आबादी कोन्हे का। हाणे हिते टिकाइण जो मक़सदु कहिड़ो आहे? तूं किथां निकितो हुजे तो हिते अची हिननि खे रहायो आहे, टिकायो आहे, मक़सदु कहिड़ो आहे? रब्बना लियुक़ीमुस सलात, मुंहिंजा पालनहार, मूं हिननि खे हिते एतिरे लाइ छॾियो आहे त ही हिते निमाज़ूं क़ाइमु कंदा। इंद बैतिकल मुहर्रम, मूं छॾियो आहे पंहिंजे औलाद खे तुंहिंजे अज़मत वारे घर वटि। ठीकु आहे, मक़सदु कहिड़ो आहे? रब्बना लियुक़ीमुस सलात, मुंहिंजा पालनहार, ही मुंहिंजी ज़ाल ऐं मुंहिंजो पुटु तुंहिंजे घर जे पाड़े में रहंदा त ही निमाज़ी बणिजी वेंदा हलिया। ऐं अर्ज़ु कंदो आहियां, असांजा नौजवान छोकिरा जेके यूनिवर्सिटी में वञनि था न, वालिदैन ते फर्ज़ आहे उन्हनि जी तरबियत कनि त बाबा फ्लैट उते वठो, जाइ उते वठो जिते भरिसां जमात जी मस्जिद हुजे। जे मस्जिद सां रब्त में हूंदा, इमाम सां रब्त में हूंदा, उते ख़ुतबा ॿुधंदा, निमाज़नि जी पाबंदी कंदा, हू दीन ते रहंदा, इस्तिक़ामत सां रहंदा। पर जेकॾहिं औलाद खे पाण चुवाक छॾियो, इहा ज़िंदगी खरण जी आहे ऐं हिन वक़्तु इल्हाद जो तूफ़ान ऐं सैलाब आहे, गुमराह थी वेंदा हलिया। ही अल्लाह जा घर तव्हांजे पाड़नि में, ही मस्जिदूं, ही तौहीद ऐं सुन्नत जा मरकज़, ही के मामूली ॻाल्हि कोन्हनि, ही हिकु पंहिंजे लाइ इनाम आहे, नेमत उज़मा आहिनि। अल्लाह जो पैगंबर किथां निकितो आहे? पंहिंजे औलाद खे छॾे पियो मस्जिद जे पाड़े में। इहो बैतुल्लाह छा आहे? बैतुल्लाह मस्जिद आहे, अल्लाह जो घर, उते छॾिया पियो। रब्बना लियुक़ीमुस सलात, मुंहिंजा पालनहार निमाज़ूं क़ाइमु कंदा। यानी लफ़्ज़नि मां ईअं लॻे थो, या रब मूं हुतां हिननि खे खयो, हिते अची छॾियो सिर्फ़ु एतिरे जे लाइ त ही निमाज़ क़ाइमु कंदा। फजअल अफ़इदतम मिनन नास तहवी इलैहिम, या अल्लाह वाक़ई हिते बयाबान ऐं ऋण पट पियो आहे, पर माण्हुनि जी दिलनि में विझ त माण्हू पंहिंजा वतन छॾे उतां हिजरत करे अची मके शरीफ़ खे आबाद कनि। ईअं ई थियो, जुरहम क़बीलो तां निकितो, अची हिते आबाद थिया, ऐं पोइ वरज़ुक़हुम मिनस समराति लअल्लहुम यशकुरून, या अल्लाह हिननि खे मेवनि मां रिज़्क़ नसीब फरमा त मेवा खाई तुंहिंजा शुक्रगुज़ार बाना बणिजी रहनि। निमाज़ जो ज़िक्र पहिरीं, उन खां पोइ रिज़्क़ जी दुआ। हिन निमाज़ खे मामूली न सम्झो, हीअ निमाज़ रिज़्क़ आणे थी, हीअ इबादत रिज़्क़ आणे थी। इबादतनि में अल्लाह ताला पंहिंजी दुनियावी भलाई में रखी आहे, सिर्फ़ु आख़िरत जी न। मक़सूद आख़िरत आहे, पर एॾो अज़ीम अमल आहे जंहिंजे बदौलत रब्बुल आलमीन पंहिंजे लाइ रिज़्क़ जा दरवाज़ा खोले छॾे थो। ऐं तव्हां मिसाल ॾियां, हिकिड़ो मिसाल इहो आहे जंहिंमें इब्राहिम अलैहिस्सलाम रिज़्क़ जी दुआ कई, निमाज़ क़ाइमु कनि, या अल्लाह हाणे माण्हुनि जी दिलियूं फेर अची हिते लॾे पलाणे विया आहिनि, ऐं पोइ हिननि खे मेवनि मां रिज़्क़ ॾे त खाई तुंहिंजो शुक्र अदा कनि। इहो बि दलील आहे, इहो बि दलील आहे। अञा मिसाल ॾियां तव्हांखे, अल्लाह अकबर, सैयदा मरियम रज़ी अल्लाह तआला अन्हा, सूरह मरियम में ज़िक्र आहे न, सैयदा मरियम जो फ़ैसिलो थियो त हाणे संभालींदो केरु? डिघो किसो आहे, बिल्कुलु हिकिड़ो टुकड़ो। कुल्लमा दख़ल अलैहा ज़करिया अल-मिहराब वजद इंदहा रिज़्क़ा क़ाल या मरियम अन्ना लकी हाज़ा क़ालत हुवा मिन इंदिल्लाह इन्नल्लाह यरज़ुक़ु मन यशाउ बिग़ैरि हिसाब। ज़करिया अलैहिस्सलाम जॾहिं बि अचे थो
पाण जे अचण खां पहिरीं ॾिसे थो त भाणे जी वटि नए नए क़िस्म जा मेवातूं ऐं रिज़्क़ पिया आहिनि, नया नया ताम, नवां नवां मेवा पिया आहिनि जिन जो मौसम ई कोन्हे, को आणण वारो कोन्हे, चढ़ण वारो कोन्हे। पुछे थो अना लकी हादा, पुट हे ताम, हे नेमतूं, हे रिज़्क़ किथां आयो आहे, ही मेवा किथां आया आहिनि? क़ालत हुव मिन इंदिल्लाह, जवाब अचे थो मामा साईं मूंखे अल्लाह मोकिले थो। इन अल्लाह यरज़ुक़ु मन यशाउ बिग़ैरि हिसाब, अल्लाह जंहिंखे चाहे तंहिंखे बिना हिसाब जे रोज़े सां नवाज़े छॾे। कमु कहिड़ो? मां पुछां थो न, सैयदा मरियम जो हुजरो हो, उन हुजरे में फ़क़ति अल्लाह जी इबादत करे थी, निमाज़ पढ़े थी। अल्लाह ताला उन इबादत, उन निमाज़ जी बरकत सां हुन लाइ ग़ैबी मदद कई आहे, हुन लाइ ग़ैब मां रिज़्क़ जो बंदोबस्त कयो आहे। त निमाज़ में रिज़्क़ मुज़मर आहे, निमाज़ जी बरकतनि मां हिकु अहम बरकत उहा रिज़्क़ आहे। अल्लाहु अकबर। सैयदना ज़करिया अलैहिस्सलाम हैरान थी वियो। हलियो हुनालिक दआ ज़करिया रब्बहू क़ाल रब्बी हबली मिन लदुनका ज़ुर्रियतन तय्यबतन इन्नका समीउ दुआ। उते ई हथ खणे थो ज़करिया अलैहिस्सलाम, मुंहिंजा पालणहार बिना मौसमनि जे मरियम खे रिज़्क़ ॾियण वारा, पोड़ो झूर आहियां, मुंहिंजा वार अछा थी विया, मुंहिंजी घरवारी बांझ मटिजी चुकी आहे, आऊं तोखां घुरां थो मूंखे औलाद नसीब फरमा। फनातहुल मलाइका वहुव क़ाइमुन युसल्ली फिल मिहराब अन्न अल्लाह युबश्शिरुका बियहया मुसद्दिक़न बिकलिमतिन मिनल्लाह व सय्यदन व हसूरन व नबिय्यन मिनस सालिहीन। दुआ करे ज़करिया अलैहिस्सलाम निमाज़ पढ़े पियो, निमाज़ में मशगूल आहे। निमाज़ दौरान फरिश्ता अचनि था, अची करे बशारत ॾियनि था। मुफ़स्सिरीन लिखनि था ज़करिया अलैहिस्सलाम जी जेका दुआ आहे उहा दुआ बि निमाज़ में आहे। निमाज़ ख़तम कोन थी, इन खां पहिरीं बशारत थी वेंदी। इन जी माना इहा त निमाज़ दुनिया में रिज़्क़ जो बि ज़रियो आहे ऐं निमाज़ दुनिया में जेके बे औलाद माण्हू आहिनि उन्हनि जे लाइ औलाद जो बि अज़ीम ज़रियो आहे। निमाज़ में सिर्फ़ु आख़िरत कोन्हे, निमाज़ में अल्लाह ताला दुनिया जा राज़ रखिया आहिनि, दुनिया जी नेमतनि जा राज़ रखिया आहिनि। दिलि ते लॻाए ॾिसो, अल्लाह जे घर सां दिलि ते लॻायो त अल्लाह ताला कीअं थो अॾे, रब्बुल आलमीन कीअं थो नवाज़े। उनजे करे हिन खे मथे जो बार न सम्झो, मोहबत मां अचो। रब्बुल आलमीन न चओ पिया तव्हां अल्लाह जा महिमान आहियो। सही बुख़ारी जी रिवायत आहे न, बानू सुबुह जो या शाम जो जॾहिं मस्जिद में अचे थो, अअद्दल्लाहु नुज़ुरन फिल जन्नह, अल्लाह हिन लाइ जन्नत में महिमान ई तयारु करे थो। कुल्लमा गदा औ राह, सुबुह अचे शाम अचे जॾहिं बि अचे, सम्झी आया, अल्लाह जा महिमान आहियो। मूंखे ॿुधायो त अल्लाह जे महिमान खां दुनिया जो को मौजूद माण्हू थी सघे थो? अल्लाह जे महिमान खां वधीक को दुनिया जो माण्हू मौजूद आहे? न। ग़रीब गुरबो मिड़ी ख़ैर आहे, भले गॾा गाॾी हलाए पियो, रक्शो हलाए पियो, पर जंहिंखे अल्लाह ताला इहा बुनियाद ॾिनी आहे, इहा सोच ॾिनी आहे, हू अल्लाह जे फर्ज़नि खे पूरो करे थो। उनजे उन थोरे में बि अल्लाह हुनखे बरकत ॾिए थो। हू मुतमइन आहे, हू ख़ुशि आहे, हू सुकून निंड सुम्हे थो, हू अमुन में आहे, हू आफ़ियत में आहे। सम्झी हलिया? तंहिं करे अर्ज़ु कयूं पिए त हीअ जेका निमाज़ आहे, इन निमाज़ लाइ अल्लाह जे पैगंबर हिजरत कई आहे त मुंहिंजो औलाद निमाज़ी बणिजे। अल्लाह ताला हिन निमाज़ में रिज़्क़ बि रखियो आहे। अल्लाह सुब्हानो ताला हिन में रिज़्क़ जूं चाबियूं रखियूं आहिनि। उनजे करे जेकॾहिं पाण दुनियावी लेवल ते पाण सोचूं दुनियावी फ़ाइदनि खे, त उन लिहाज़ सां बि अल्लाह ताला सिर्फ़ु दुनिया ख़ातिर पाण जियूं पिया। अल्लाह रहम फरमाए न दुनिया में कमायूं पिया एतिरे लाइ त सुखिया हुजूं। हेड़ी महिनत कयूं था न पाण, 12 कलाक 8 कलाक 10 कलाक 15 कलाक महिनत कयूं छो जे लाइ? त सुखिया हुजूं, सुकून हुजे। अल्लाह ताला बाना तुंहिंजे लाइ सुकून निमाज़ में रखियो आहे। इमामुल अंबिया अलैहिस्सलाम निमाज़ सफ़र में आहिनि, बिलाल रज़ी अल्लाह गॾु आहे, फरमाइनि था या बिलाल कुम फअज़्ज़िन अरिहना बिस्सलात। बिलाल उथी बाग ॾे निमाज़ जी तकबीर जो निमाज़ पढ़ूं, निमाज़ जे ज़रिए असांखे राहत पहुचा। निमाज़ में राहत आहे। थकल हूंदा आहियूं, टुटल हूंदा आहियूं, टेंशन हूंदा आहिनि, पर जॾहिं वुज़ू करे बानो अची निमाज़ में बीहे तो निमाज़ पढ़े दंग थियूं था, ईअं लॻंदो आहे त की दिमाग़ जा सभई बार लही विया हलिया, इंसानु हल्को थी वियो हलियो। त हिन निमाज़ खे घटि में घटि मुंहिंजा भाइरो, हिन निमाज़ में अल्लाह ताला अज़ीम बरकतूं रखियूं आहिनि। ॿी बरकत, कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे दुनिया जा सभई असबाब फेल थी वेंदा आहिनि। मुंहिंजो पैसो, मुंहिंजो औलाद, मुंहिंजी दोस्ती, मुंहिंजो छा आहे उहिदो, सभु शयूं फेल।
का शइ मुंहिंजे कम न ईंदी आहे, उन महिल दुनिया में जेकॾहिं को अमल आहे जंहिं अमल जे सहारे तव्हांजे लाइ अल्लाह ताला ग़ैब जा दरवाज़ा खोलींदो, उहो अमल निमाज़ अथव। दलील नंबर 1, अल्लाह जे प्यारे पैगंबर जी ज़िंदगी मुंहिंजे तव्हांजे लाइ उसवा आहे या न? लक़द कान लकुम फी रसूलिल्लाहि उसवतुन हसना लिमन कान यरजुल्लाह वल यौमल आखिर व ज़करल्लाह कसीरा। उसवा आहे न? अल्लाह जा प्यारा पैगंबर जॾहिं ग़मगीन थींदा हुआ, परेशान थींदा हुआ, ॾुख ईंदा हुआ, अल्लाह जा प्यारा पैगंबर सिधो मस्जिद में नमाज़ उॾींदा हुआ, नमाज़ शुरू कंदा हुआ। ठीकु है, हिकु दलील। दलील नंबर 2, या अय्युहल्लज़ीना आमनू इस्तईनू बिस्सब्रि वस्सलात, ऐं ईमान वारो अल्लाह खां मदद वठो सब्र जे ज़रिए, बर्दाश्त जे ज़रिए, तहम्मुल जे ज़रिए, वस्सलात ऐं निमाज़ जे ज़रिए। इन जी माना इहा त निमाज़ हिकु अहिड़ो अमल आहे जंहिंजे ज़रिए रब्बुल आलमीन पाण गुनाहगारनि जा सरिड़ा ॿुधे थो। हूअं त हर महिल ॿुधे थो, पर जॾहिं पाण लाचार हुजूं, पाण मां डॉक्टर बि कढी वञनि, पाण मां फोर्स बि कढी वञे, जॾहिं पंहिंजा बि कम न अचनि, जॾहिं अहिड़े कंहिं मुसीबत जी भंवर में अची वञूं हलिया जिते पाण जे साम्हूं दुनिया जा सभई असबाब फेल आहिनि, हा उते हिकु कुवत आहे जेका रब्बुल आलमीन जी आहे। तूं तवक्कुल करे निमाज़ शुरू कर, तूं अल्लाह जे अॻियां ॿाॾाए, पोइ तूं ॾिस त सही त अल्लाह ताला कीअं तुंहिंजा दरवाज़ा खोले। ऐं तव्हां दलील ॾिन सॼो अल्लाह अकबर, सही बुखारी जी रिवायत, सही बुखारी जी रिवायत है, अल्लाह अकबर। ऐं तव्हांखे मिसाल वरी बि सैयदना इब्राहिम अलैहिस्सलाम जे अहल जहिड़ी ॾिस। सैयदना इब्राहिम अलैहिस्सलाम निकिरे थो सफ़र में, ज़ाल घर सैयदा सारा रज़ियल्लाहु तआला अन्हा, हिते बि हिजरत आहे, हिकु जाइ तां गुज़रनि था, सही बुखारी जा अल्फाज़ आहिनि। उते हिकु जाबिर बादशाह आहे जंहिंजो चयल आहे पंहिंजे कारिंदनि खे त मुंहिंजे इलाइक़े मां का बि सुहिणी औरत तेसि ताईं न मुटे सघंदी जेसि ताईं मुंहिंजे दरबार में हाज़िर न थिए। कलाश आहे, बदकार आहे, ज़ानी आहे, जाबिर आहे। सही बुखारी में जाबिर मिनल जबाबिरा, जाबिरनि मां हिकु बदतरीन जाबिर आहे। सैयदना इब्राहिम अलैहिस्सलाम पंहिंजी इन नेक ज़ाल सां गॾु हिन इलाइक़े में दाख़िल थिए थो ऐं हू खंबे वञनि था, खंबे वञनि था। जॾहिं महल खे वेझा पिया था त पाण मां टोड़े छॾियो। इब्राहिम अलैहिस्सलाम ॿाहिरि, सैयदा सारा अंदरि हवेली में। हाणे सैयदा सारा रज़ियल्लाहु तआला अन्हा परेशान केॾा वञो आहे? मूंखे ॿुधायो, इते का वाहर को वसीलो आहे, का बिरादरी, का क़ौम, का ज़ात, को पंहिंजो, का पुलिस आहे? को वाह वसीलो हिते? को वाह वसीलो कोन्हे। सैयदा सारा रज़ियल्लाहु तआला छा करे थी? सही बुखारी लफ़्ज़ आहिनि, सैयदा सारा रज़ियल्लाहु तआला नमाज़ शुरू करे छॾे थी, उन नमाज़ में अल्लाह जी बारगाह में ॿाॾाए थी। ऐं चवंदो आहियां त सैयदा सारा जी ज़िंदगी मुंहिंजनि माइरनि भेनरनि जे लाइ उसवा आहे, नमूनो आहे। ऐं पोइ अल्लाह जी बारगाह में दुआ घुरे थी, अल्लाहुम्मा इन कुंत तअलमु इन्नी आमनतु बिका बिरसूलिक व इन अहसनतु फर्जी इल्ला अला ज़ौजी फला तुसल्लित अलैयल काफ़िरा। मुंहिंजा रब्बुल आलमीन, जे तूं ॼाणी थो त मुंहिंजो ईमान तो अल्लाह ते, मुंहिंजो ईमान तुंहिंजे पैगंबर इब्राहिम ते, ऐं ता हयात मूं शुरूअ खां जवानीअ खां हेसि ताईं कॾहिं बि बदकारी न आहे कई। इन अहसनतु फर्जी इल्ला अला ज़ौजी, मूं हमेशा पंहिंजी असमत खे पंहिंजे मुड़ुस जी मिल्क सम्झी आहे, पंहिंजे मुड़ुस लाइ मुंहिंजी अवघड़ हलाल हुई, इन खां सवाइ हर इंसान लाइ मुंहिंजी अवघड़ हराम हुई। या अल्लाह, जेकॾहिं आऊं सची आहियां त मूं ते काफ़िर मुशरद न कजांइ। अल्लाह अकबर। सैयदा सारा जा अल्फाज़ ज़ुबान मां निकिता आहिनि, अर्श अज़ीम लॻी विया। सही बुखारी लफ़्ज़ आहिनि, फ़ग़त हिन जा पेर निकिरी विया, चोटी भर किरे थो, जॾहिं वधे थो बदकारी जे लाइ चोटी भर किरे थो ऐं खुरड़ियूं हणे पियो, फथके पियो, ॼण मरे थो ऐं इलाज करे थो, मिनतूं कंदो, माई बचा बचा, आऊं नालो कोन वठां। सैयदा सारा वारी दुआ करे थी, अल्लाहुम्मा इन यमुत यक़ूलून हिय क़तलतहु, या अल्लाह, जे ही मरी वियो तॾहिं मां मुठियसि, जे ही मरी वियो तॾहिं माण्हू मूंखे झले वठंदा, चवंदा हीअ माई मारे वई हली, या अल्लाह हिनखे न मारजांइ। अल्लाह ताला हिनखे होश ॾिए थो, होश ॾिए थो। ऐं अर्ज़ु कंदो आहियां त जंहिं माण्हू जी तबियत में शैतान गिरी आहे उहो सुधरंदो कॾहिं कोन। पाण कई माण्हू आहिनि न, बीमार थियो, सकरात जे हवाले थी वियो, हलियो, एक्सीडेंट थियो,
तूं वञ अदा, तूं गुनाह कंदो वएं, ये छॾे ॾे, निमाज़ कोन पढ़ंदो वएं, अलाह जे घर में कोन ईंदो वएं, शराब कबाब तूं मवाली वएं, तूं सभु कम छॾ अच अलाह ॾांहुं, अलाह तोखे ज़िंदगी ॾींदो। चवंदो बिल्कुलु दुआ कर साईं मौलवी साहिबु, आउं ठीकु थी आहियां, आउं हाणे निमाज़ पाबंद थी छॾियो। अलाह ताला हुनखे सिहत ॾींदो आहे, आफ़ियत ॾींदो आहे, हुनजो साॻियो गन साॻी कुआड़ी, साॻियो हुन छा आहे तरीक़ेकार, साॻिया शराब कबाब, साॻी बदअमली, हिन जो साॻियो असरु थियो। हिनखे होश अचे थो, होश अचण खां पोइ वरियो छा आहे टिपियो थिए थो, वरियो थिए थो सैयदा सारा ते, वरियो उमिरि करे थो, निमाज़ टोड़ी कोन, निमाज़ क़ाइमु आहे, निमाज़ जारी आहे। हुन निमाज़ में वरी वास्ता ॾे थी, वरी अल्लाह जी बारगाह में वास्ता ॾे थी, अल्लाहुम्मा इन्नी आमनतु बिका व बिरसूलिका व इन अहसनतु फर्जी इल्ला अला ज़ौजी फला उसरित अलैहिल काफ़िरा। साॻी दुआ करे थी, वरी साॻिया पेर निकिरी वञनि था, चोटीअ भर किरे थो, फतके पियो, वरी दुआ करे थी, या अल्लाह मार जांस न। ॿिए भेरे मोहरत मिली, वरी उधर करे थो, टे भेरे साॻी दुआ करे थी, टे भेरे वरी किरे थो। अल्लाह अकबर, जॾहिं टे भेरे किरियो न त पोइ उथण खां पोइ दुआ ते उथियो त सही, पर पोइ सेॾा सारा न कोन आहे, पोइ परूं भॻो ऐं पंहिंजनि कारिंदनि खे चई, चमचनि खे चई, ला तातूनी बि इल्ला शैताना, भणिया मूं वटि त का ऐं वॾी का शैताना वठी आया आहियो। पाण वटि आहिनि माण्हू तव्हांखे मिलंदा, ख़ासि तौर ते अॼु जो दहिरियो चवंदा आई मुल्ला, हे सभु शैतान आहिनि, पाण हिकु नंबर जा शैतान जा चेला। शैतान जेको अज़ल खां वाइदो कयो आहे उन ते पूरा कारबंद आहिनि, पर हिन जी नज़र में हर ॾाढ़ीअ वारो, हर क़ुर ॿुधाइण वारो, हर दीन जी ॻाल्हि करण वारो, मस्जिद ठाहिण वारो, मस्जिद में तावन करण वारो, हे सभु अलाह शैतान आहिनि। इहो तरीक़ो पुराणो आहे, इहो तरीक़ो पुराणो आहे। नेक माण्हुनि खे बदकार मुआशरे जा जाबर उहे शैतान चवंदा आहिनि। हुन चई त भेण मूं वटि को शैतान वठी आया आहियो, हिनखे कढो ॿाहिरि मुंहिंजी हवेलीअ मां, ऐं तोहफ़े जे तौर ते, ओढाणीअ जे तौर ते हिनखे आउं हाज़िरा ॾियां थो, हाज़िरा हिन जे हवाले करियो ऐं मुंहिंजी हिन मां जान छॾायो। सम्झी ॻाल्हि आहे, हिन पूरे किसे जो मक़सदु आहे। ॿ ॻाल्हियूं में साबित आहिनि। नंबर हिकु त हिते मूंखे ॿुधायो त सैयदा सारा कहिड़े अमल जे ज़रिए अलाह ताला खां दुआ घुरी आहे। निमाज़ आहे, सभई बाहूं चुकी वयूं, हिते मुड़ुस बि कमु कोन थो अचे। अलाह अकबर, हालांकि पैगंबर आहे, कमु कोन पियो अचे। कहिड़ी शइ कमु आई आहे? निमाज़ जे ज़रिए अल्लाह खां मदद घुरी अथसि। ठीकु आहे, नंबर हिकु। नंबर ॿ, इन निमाज़ में अल्लाह जी बारगाह में ॿ वास्ता अथसि। हिकु वास्तो ईमान जो, ॿियो वास्तो इफ़त जो। इंसान जॾहिं दुनिया में कंहिं मुसीबत में फासे थो त पंहिंजे अमल खे, नेकीअ खे जेका इख़लास सां कई अथसि, उन नेकीअ खे अल्लाह जी बारगाह में बतौरे वास्ते, बतौरे वसीला पेश करे सघे थो। इहो दलील आहे, या अल्लाह मूं तो ते ईमान आंदो, तुंहिंजे पैगंबर ते ईमान आंदो, या अल्लाह मूं पंहिंजी ओघड़ फ़क़ति पंहिंजे मुड़ुस लाइ हिलाल कई हुई। माना इहा त पंहिंजी इफ़त जो वास्तो। नौजवानो, सॼा नौजवान भाइर, नौजवान भेनरूं, इन शइ खे नोट कनि, जेका इफ़त आहे जो इंसान पंहिंजे पाण ते कंट्रोल करे थो, इहा अज़ीम नेकी आहे। जेका नेकी तव्हांखे उन महिल कमु अची सघे थी जंहिं महिल तव्हांखे को बि दुनिया जो सबबु कमु न अचे। सम्झी ॻाल्हि आहे त निमाज़ जे ज़रिए अल्लाह जी ग़ैबी मदद अचे थी। इहे तव्हां दुनिया जा फ़ाइदा, वक़्तु कोन्हे वरना अञा बि घणेई आहिनि। अचूं था आख़िरत ॾे। अल्लाह अकबर, आख़िरत में इंसान जीअं अखियूं पूरे थो तीअं हीअ निमाज़ इंसान जे सख़्त आहे, इंसान सां गॾु आहे। उनजो पहिरियों दलील, अल्लाह अकबर, निमाज़ी माण्हू जो मौत इस्लाम वारो आहे। ठीकु आहे, पर मन त 5 निमाज़ूं जेके आहिनि विचियां सभई गुनाह जेके उनजो कफ़ारो आहिनि। ठीकु आहे, नंबर 1। नंबर 2, अल्लाह जे प्यारे फरमान आहे त जेको पसंदि करे थो तव्हां मां, सुनन अबू दाऊद जी सही रिवायत आहे, ऐं इन रिवायत जो असुल सही मुस्लिम में मौजूदु आहे। मन सरहु अन यल्क़ल्लाह गदन मुस्लिमन फलयुहाफिज़ अला हाउलाए अस्लवातिल खम्स हैफ़ युनादा बिहिन्न। जेको तव्हां मां चाहे थो त सुभाणे अल्लाह सां मुस्लमान थी मुलाक़ात करे, उनखे खपे त हिन 5 निमाज़नि जी हिफ़ाज़त करे, जिते बि हुजे हिन 5 निमाज़नि जी हिफ़ाज़त करे। ॿियो दलील इहो, अल्लाह अकबर। टियों दलील, सभ खां पहिरीं क़यामत ॾींहुं जेको पुछाणो थींदो, सुनन अबू दाऊद जी रिवायत आहे,
अवल मा युहासबु बिल अब्दु यौमल क़ियामह मिन अमलिही सलातुहु, क़यामत जे ॾिहाड़े अमलनि मां सभ खां पहिरीं जंहिं अमल जे बारे में पुछाणो थींदो उहा निमाज़ हूंदी। यानी क़यामत में पंहिंजे अमलनि जो पुछाणो शुरू थिए पियो निमाज़ खां। इन जी माना इहा त क़यामत में जेका शइ कमु ईंदी उहा निमाज़। अल्लाह अकबर। के अहिड़ा माण्हू हूंदा असां जहिड़ा गुनाहगार जेके गुनाहुनि जे करे अल्लाह अकबर पुल सिरात पार करण महिल जेका तलवार खां तिखी वार खां सिनी, सही मुस्लिम जी रिवायत आहे, उहा पुल सिरात पार करण महिल कई माण्हू पार करे वेंदा, के गुनाहगार कटिजी उन पुल तां हेठि किरी पवंदा, हेठां जनम हूंदा। मिनकुम इल्ला वारिदुहा कान अला रब्बिका हतमन मक़दिया। इहो अल्लाह जो वाइदो, इहो अल्लाह ताला जो हतमी फ़ैसिलो आहे। हर माण्हू इन पुल सिरात तां लंघंदो। नेकियुनि वारा माण्हू उन नेकियुनि जे आधार ते उॾामी वेंदा, खिवण जियां, तेज़ तूफ़ान जियां, तेज़ सवारियुनि जियां, तेज़ घोड़नि जियां डोड़ी डुकी, पर के पथराटी कटिजी किरी पवंदा। अल्लाह अकबर। अल्लाह जे प्यारे पैगंबर फरमान आहे, सही मुस्लिम जी रिवायत आहे, उते हिकिड़ो टोलो हूंदो, उहो टोलो पुल सिरात पार करे जॾहिं पाही पछल हणंदो त भेणिया असां वारा साथी जेके असां सां गॾु हूंदा हुआ मस्जिदनि में, उहो त किरी विया हलिया जनम में। अल्लाह अकबर। अल्लाह ताला असांखे पनाह में रखे। उते बीह रहंदा। सही मुस्लिम जी रिवायत आहे त अल्लाह ताला खां हक़ वठण में जेतिरो ही हुजत करे हिते बीहंदा, एतिरो को माण्हू हुजत करे न सघंदो। ऐं चवंदा रब्बना इख़वानना कानू युसल्लून माना वयसूमून माना वयहुज्जून माना। असांजा पारणहार कई असांजा भाइर असां सां गॾु निमाज़नि में हाज़िर हूंदा हुआ, असां सां गॾु रोज़नि में सहरनि इफ़्तारनि में गॾु हूंदा हुआ। या अल्लाह असां हज ते हुआसीं, तॾहिं असां सां हज ते ही असांजो भाउ गॾु हो, असां ॾिठोसीं, असां सां गॾु आया पे, पुल सिरात असां पार कईसीं, हू अंदरि पुल सिरात पार न करे सघिया, कटिजी किरी पिया हलिया। या अल्लाह असां हेसि ताईं हितां न अॻिते वधंदासूं जेसि ताईं उन्हनि खे जहन्नम मां न कढी। सही मुस्लिम रिवायत आहे, अल्लाह ताला हुन हुकुम ॾींदो त वञो, वञी करे सुञाणे कढी अचो। फ़रिश्तनि सां गॾु रवाना थींदा। अल्लाह ताला बाहि ते हराम कयो आहे, जो बाहि निमाज़ जा जेके उज़वा आहिनि, जिन ते निमाज़ जा निशान आहिनि, उन्हनि खे खाए बाहि ते हराम आहे। ऐं सही अल्फाज़ आहिनि, कंहिं माण्हू खे गिरीअ ताईं, किनी माण्हू खे मथे जेका नरी आहे टंग जी जेका बुकी आहे, ठीकु आहे, इन बुकीअ ताईं पिंडलीअ ताईं बाहि पहुची वई हूंदी, विकोड़े वई हूंदी। अल्लाह अकबर। हे माण्हू फ़रिश्तनि खे ॾेखारींदा, ही वेठो आहे, ही आहे, ही आहे। फ़रिश्ता हुनखे फौरन जहन्नम जी बाहि मां ॿाहिरि कढी ईंदा ऐं पोइ अल्लाह जी बारगाह में पहुचंदा। उतां हुनखे इजाज़त मिलंदी, हू पाण सां गॾु हुनखे वठी उतां रवाना थींदा। निमाज़नि जी सोहबत ॾिसो तव्हां, निमाज़ पढ़णु बि अमल, पर निमाज़नि जी सोहबत तव्हां ॾिसो। निमाज़नि सां सोहबत जे करे अल्लाह ताला मुस्लमाननि जूं सिफ़ारिशूं क़बूल कंदो। निमाज़नि जी सिफ़ारिश सां गुनाहगार निमाज़ी जहन्नम खां आज़ाद कया वेंदा। हीउ का मामूली अमल आहे, हीउ निमाज़ को मामूली अमल आहे अल्लाह जा बानो। ऐं अल्लाह अकबर। आख़िरी ॻाल्हि ताईं पूरो थियो मुंहिंजो। आख़िरी ॻाल्हि इहा त क़यामत में अल्लाह ताला इम्तिहान वठंदो। यौम युकशफ़ु अन साक़िन वयुदअऊन इला सुजूद फला यस्ततीऊन खाशिअतन अबसारुहुम तरहकुम दिल्लाह वक़द कानू युदअऊन इला सुजूद वहुम सालिमून। इम्तिहान बि निमाज़ सां थींदो, इम्तिहान बि निमाज़ जे ज़रिए थींदो। जिन निमाज़ूं पढ़ियूं हूंदियूं उहे किरी पवंदा, जिन दुनिया में निमाज़ पढ़ी कोन हूंदी उहे चोटी भर पोइ किरंदा। ॿुधायो इम्तिहान में केरु कामयाबु थींदा, केरु नाकाम थींदा? क़ुर ॿुधायो आहे, मुहम्मद रसूल ॿुधायो आहे। उनजे करे हिननि इम्तिहाननि में जेका शइ तव्हांखे कमु ईंदी उहा निमाज़ हूंदी। अल्लाह अकबर। सभ खां वॾी जेका जन्नत जी नेमत अल्लाह जो दीदार, उहो अल्लाह जो दीदार हिन निमाज़ जे करे थींदो। सही बुख़ारी जी रिवायत आहे, अल्लाह ताला ॾिसंदा हुई जीअं चोॾहें ॾींहं चंड खे ॾिसो था, जे अव्हांजे वस में आहे त अव्हां खां विची निमाज़ ज़ाया न थिए, फज्र ज़ाया न थिए त पाबंदी कजो। हिनजी माना इहा त निमाज़ी माण्हू खे अल्लाह पंहिंजो दीदार कराईंदो। मुस्लमानो, भाउरो, मावरो, भेनरो, नौजवानो, तव्हां हिन अल्लाह जे हिन फ़रीज़ सां दिलि लॻायो।
दुनिया में भी कामयाब, आखिरत में भी कामयाब। व आखिर दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।